हाँ 22 तारीख ते एचएम जे आयुसि 8:37 ते 9,000 विथड्रा कया पैसा जंहिंमां एचएम जा अधु कलाक पूरो रिचार्ज प्रोसेसिंग में लगी एचएम ॿाहिरि निकिरी आयो पर पेमेंट वापसी कोन आई जे ज़रिए अधु कलाक बीह थकी पियो आहियां। वरी हिननि ॿिए ॾींहुं आयुसि हेल्पलाइन ते, मां हुननि खे चयो हेल्पलाइन ते ॻाल्हायो। हेल्पलाइन वारो चवंदा तव्हांजी पेमेंट वसूल थी वई आहे। यही बैंक राशि अचूं ना, बैंक वारो आज़म नाले सां इहो असां सां ॻाल्हाइण लाइ तयार ई कोन्हे। हेल्पलाइन वारो चयो तव्हांजी पेमेंट बैंक में ई वसूल थी वई आहे या एचएम में फासी वई आहे या एचएम मां ॿाहिरि निकिरी वई आहे। हाँ पेमेंट असांखे मैसेज पई आहे। सीसीटीवी कैमरा चयो न खोलण लाइ तयार ई कोन्हे। कैमरा गुंडागर्दी लॻी पई आहे, केरु पुछण वारो कोन्हे, चवण वारो केरु कोन्हे। असां चवंदा अलाए इदारनि खां अपील आहे फुल पर असांजी पेमेंट वापसी कई वञे। आज़म जा एचएम मशीन वारा ॻाल्हाइण लाइ तयार ई कोन्हे असांखे। उन्हनि चयो तव्हांजी पेमेंट बैंक में ही पई आहे विथड्रा, तव्हांजा पेमेंट थी विया आहिनि, तव्हांजी पर्ची बची आहे, रिसीव अची वई आहे तव्हां वटि। अब हिते बैंक वारनि लाइ ॿुधण लाइ केरु तयारु कोन्हे। एमसीबी बैंक आहे चंदो मोहम्मद खां। एमसीबी बैंक ते मौजूद आहियूं जिथे 22 तारीख़ ई समीर ते पंहिंजा पैसा कढण आयो 9,000 रुपया, जंहिंजे एटीएम में कार्ड निकितो पैसा कोन निकिता। हुन खां पोइ अधु कलाक हुते एटीएम में बीठो रहियो ऐं हुन वरी ॿिए ॾींहुं अची हिते ॻाल्हायो। ॻाल्हाइण लाइ तयारु कोन हो, सिर्फ़ु हेल्पलाइन ते ॻाल्हायो त उन चयो तव्हांजी पेमेंट जेकी आहे उहा निकिरी चुकी आहे, हुनजी रसीद बि तव्हां ॾिठी जेकी समीर तव्हांखे ॾेखारी। त उन खां पोइ जेको अॼु आऊं सां गॾु आयो आहियां हिते एमसी बैंक में, त उहो ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हनि। सीसीटीवी कैमरा खोलियो उहो बि खोलण लाइ तयारु कोन्हनि। हीउ ज़ुल्म आहे, भरभरे जो राज आहे ऐं शैतान त क़ैद आहे, पर हीअ शैतान जेके आज़ादु थी विया आहिनि, जेके के मिसकिन माण्हुनि खे कोन था छॾनि, कंहिंखे बख़्शण था कनि। अफ़सोस आहे अहिड़ी इंसानियत ते।